तारीफ़ूं अल्लाह ताला जे हक़ में जंहिंजी ज़ात बाबरकात मुस्तहिक़ आहे त उन जी वाखाण बयानु कयूं। जेको कुल काइनात जो ख़ालिक़ मालिक पालनहार रब्बुल आलमीन रब्बुस समावात वल अर्ज़ अल्लाहुल ग़ुयूब सत्तारुल उयूब गफ़ारुज़ ज़ुनूब अर्हमुर राहिमीन आहे। जंहिं ख़ालिक़ ख़ल्क़े ख़ल्क़ समूरी माण्हू जिन मलक हुज़ूरी उब ज़मीनूं निखट नूरी माणिक मोती मुश्क खथूरी रातियूं ॾींहं मुंदूं ऐं माह उन अल्लाह रब्बुल आलमीन लाइ हर जॻह हमेशा तारीफ़ तहमीद दुरूद अने सलाम मिणी नबीअ मथे रसूल मथे ख़ासि करे इमामुल अंबिया आख़िरी नबी ख़ातिमुर रसूल मुज़म्मिल मुदस्सिर शफ़ाअतुल कुबरा जे हक़दार लिवाउल हम्द जे मालिक मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे त आयो मीर मुहम्मद घोट जाओ जामन जो जामोट प्रीम आए थी पालोट ख़ुशि थई ख़ल्क़त वेही खोट वण टण वासियां थई वण फोट चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट किसरा जो पण करें कोट अहिड़ो अरबी सो अणमोट कहर कंबाया कुल कुफरान वञा कुरैशियता कुर्बान। बरादरान इस्लाम माऊं अने भेणूं खुतबो तंहिंमें नओं कोई मौज़ू न आहे। दीन जी हर ॻाल्हि आंजे कन्हे ते पुॼी चुकी आहे। वरीअ में 51 अथवा आगड़ पाछड़ एतिरा जुमे जा खुतबा पिंड जी मस्जिद में या घरे खां लम्हो ॿी कंहिं मस्जिद में पाण हाज़िरी ॾियूं था उते खुतबा सुञनि था। ॻाल्हि उहा दीन जी हुए थी जे अल्लाह हिकिड़ो आहे उन जी इबादत कयो। आख़िरी नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयो। इबादत अल्लाह जी त तरीक़ो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़यामत अचींदी तयारी करे गिनो। ईज तकरीर थी थी हमेशा जे अखलाक ऐं लखणे से रहो मुसलमान बणिजी करे रहो हक़ीक़ी मुसलमान थी करे ज़िंदगी गुज़ारियो अल्लाह जी रसीअ खे मज़बूत पकड़ियो। इहे तकरीर हमेशा थिए थी। अने एतिरा अखर आमणी खे यादि हूंदा। अॼु कोई नई तकरीर न आई तव्हां पण आउं कोशिशि कंदुसि त सफ़ा पंहिंजे घर जी ॻाल्हि कयूं। अल्लाह ताला बेशुमार पाण नेमतूं ॾिनई एतिरियूं नेमतूं ॾिनई जंहिंजी हद न आहे। इहे भला केॾी वॾी नेमत चवाजे जे अल्लाह पाण खे अशरफुल मखलूकात बनाए इंसान बनाए पर इंसान में वॾी शान ॾिने तौहीद वारा बनाए आख़िरी नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्लाह उम्मती बनाए। इहे भला ऊंची केतिरी शान चवाजे पंहिंजी। अल्लाह क़ुर में फरमाए थो कुन तुम ख़ैर उम्मतिन ऐं बहितरीन उम्मत आहियो ख़ैर उम्मत वसत। अल्लाह अहिड़ा भला पाण खे लक़ब ॾिने हर तरह जूं नेमतूं ॾिने आज़ादियूं ॾिने सिहत तंदुरुस्ती ॾिने ऐं जेको अमोक मांदा आहियूं अल्लाह उन खे शफ़ा ॾे। अल्लाह जी उन नेमत मां हिकिड़ी उहा नेमत पाण वटि आहे जेको कंहिं ज़माने में वॾे बादशाह वटि न वई। अहिड़ियूं नेमतूं आहिनि अॼु पाण वटि जेको अॼु वटि आहे। हिकिड़ी सदी पहिरीं जंहिंखे पाण जापान चऊं था जर्मनी चऊं था जॉर्डन चऊं था फलां मुल्क देश उन वटि न वई। उहा नेमत न उन जे बादशाह वटि उहा नेमत वई। उहा नेमत सॼी दुनिया में मौजूदु आहे। हिन टाणे तौहीद ऊंची है तौहीद मथे कंहिं चीज़ खे तरजीह नथा ॾियूं पाण हीउ दौर टेक्नोलॉजी जो दौर आहे। टेक्नोलॉजी में दुनिया एतिरी आगड़ आहे 1973 इन जो मतिलबु ई थियो जो 50-51 वरे पहिरीं हिन दुनिया में मोबाइल जो नामो निशान न हो। ज़रूरत प्रमाणे अमेरिका जी कंपनीअ मोबाइल तैयार कयईं जंहिंजो वज़न 2 किला हो।
पोइ थींदे थींदे थोरे 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 अॻियां ज़मानो निकिरंदो रहियो ऐं उन में हर तरह जी सहूलियत तंहिंखे जॻह मिले। हिन टाणे बाक़ाइदा हिकिड़ो स्मार्ट फोन बनी वियो आहे। मोबाइल हल हिन वॻो स्मार्ट फोन हिन टाणे दुनिया में तमामु आगड़ कंहिं शख़्स वटि 2 मोबाइल आहे, कंहिं वटि 3 आहे, घर में त कोई ख़ाली न हूंदो। एतिरे सुधी अंधे वटि मोबाइल आहे, ॿोड़े वटि आहे, गुंगे वटि आहे, हर कंहिं वटि फोन 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 फोन। त पाण अॼु फोन जी थोरी खनि ॻाल्हि कयूं। इन जा की तरीक़ा हूंदा, इन जा की पण नफ़ा ऐं नुक़सान हूंदा। नफ़े ॾांहुं अचूं त नफ़ो त जाम आहे। नफ़ो एतिरो पियो आहे जे हितां अमेरिका 12-13 हज़ार किलोमीटर लम्हो पाण कंहिंखे फ़ोन करणी वे, पंहिंजो त कोई हुते न आहे, पर ज़रूरत प्रमाणे फ़ोन कयो त पाण खे फ़ोन ते पहिरियों भेरो थी वञे। जे ज़रूरत वे त उनजो चहिरो ॾिसी सघूं, रूबरू ॻाल्हाए सघे, ऐं कंहिंखे सॾु कयूं त पहिरें सॾु सुणी सघे। त ज़मानो केतिरो आगड़ आहे, तरक़ी केतिरी आहे, ऐं अलाह नेमत पाण खे केॾी ॾिने जे पंहिंजो सॾु पाण जंहिंखे चाहियूं उहो खपे उते हुए, उतां पियो सॾु ॾे ऐं पाण उन सां पिया ॻाल्हि कयूं। इहो इन जो फ़ाइदो आहे। सिर्फ़ु एतिरो ज न, बल्कि अॻे हिकिड़ा कैलकुलेटर हूंदा हुआ, हिसाबु कंदा हुआसीं, उहो कैलकुलेटर भेरो अची वियो। बत्ती टॉर्च से पण बीरी अची वई। अञा घणा फ़ाइदा आहिनि। वॾा हिकिड़ा टैप भेरा रखंदा हुआसीं, उहो टैप में अची वियो, उनजी रिकॉर्डिंग भेरी अची वई। टीवी गिनो त टीवीअ भेरी अची वई इन मोबाइल में। एतिरे सूदीअ जियाजनि जा टिकट इन में, रेलवे जा टिकट इन में, बसियुनि जा टिकट मोबाइल में, एतिरे सूदीअ जी बैंक सॼी मोबाइल में अची वई। पंहिंजो लेवड़ देवड़ कयो पिया, हर वस्तु, हर सॉफ्टवेयर, हर ॻाल्हि, मकान बनियो चाहे ही थियो चाहे हू थियो, चाहे धंधो रोज़गार मळे ऑनलाइन, सरकारी योजनाऊं ऑनलाइन, हर वस्तु मोबाइल 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 मोबाइल, हू अर्जी हू अर्जी हू अर्जी मळे मोबाइल। त मोबाइल केतिरो आगड़ आहे, इन जो मतिलबु पाण केतिरा आगड़ आहियूं। पाण अहिड़े दौर में आहियूं जेको दौर तमामु ऊचो आहे। इहो दौर अॼु वटि 40-50 वरे पहिरीं न हो। हाणे हीअ जो मोबाइल आहे त हिन मोबाइल जा फ़ाइदा, हिकिड़ो त ई फ़ाइदो थियो जो हर टेक्नोलॉजी पंहिंजे खीचे में पई आहे। हर कंहिंखे कीअं अहिड़ो मैकेनिकल जो कमु ॿिए खे पुछा करे थो, हिन मोबाइल खे पुछी लाइ ॾसे ॾे। असां जहिड़ो को मालदारी में बीमार थिए त ॿिए खे फ़ोन करे पुछणो, अञा मोबाइल खे पुछूं, ॾस ॾेई ॾे जे हिन जो हीउ इलाजु आहे। खेती बाड़ी में बीमारी पई, मोबाइल पियो ॾस ॾे। रस्तो केॾांहुं वञिणो आहे, मोबाइल पियो ॾस ॾे। हर जॻह ते रहनुमाई रहनुमाई रहनुमाई। पाण वटि त उहो ताम न आहे, पर जंहिं वटि ताम रहिया उहो कीअं बने था ई मोबाइल मड़ाए से ॾसे पियो जे हीअं बनायो, हीअं खियो, हीअं हलाओ। ई मड़े मोबाइल जा फ़ाइदा। एतिरे सूदीअ क़ुरान मजीद जंहिंखे पढ़ियल नथो अचे उहो हिन में सुणी सघे था, पढ़ी सघे था, ई फ़ाइदो। दीन जी ॻाल्हि सुणी सघे था, पढ़ी सघे था, ई फ़ाइदो। दीन ॿिए ते पुॼाए सघे था, ई फ़ाइदो। दीनी मसइलो सिखी सघे था, फ़ाइदो। कई अहिड़ियूं ॻाल्हियूं वेंदियूं जेको पाण हिकिड़े ॿिए खे न पुछी सघो, उहे ॻाल्हि मोबाइल में हेॾा होॾा पुछा कयो त पाण ई को न को अची चवंदो जी मसइलो हीअं रहियो, हीअं हलाल, हीअं हराम, ई मड़े मोबाइल में पिया आहिनि। ई लाभ आहे, ई फ़ाइदो आहे। अने मोबाइल हिकिड़े ज़रूरत जे मुताबिक़ कंपनीअ कढियो हुयो। ज़रूरत आहे इंसान जी, हाणे जीवन ज़रूरत बनी वई। हर कंहिंखे मोबाइल जी ज़रूरत आहे। त कीअं वापराइणो, इहा आंजो रंग मज़ा अची वापरायो न। बैलेंस आंजो, पैसा आंजा, मोबाइल आंजो, कन आंजा, अखि आंजियूं, नज़र आंजी, आंखे मज़ा अची वापरायो। ईअं न, बहैसियत मुस्लमान अमोक नियम पंहिंजा हूंदा, उन नियम जे मुताबिक़ पाण मोबाइल वापरींदासीं।
अमोघ नियम हूंदा। मिसाल तरीक़े शरीयत में हिकिड़ी रियाण हुए थी, जिते 2 ॼणा आहियूं उते हिनखे रियाण चवाजे। 2 थी वधारे रियाण। पोइ गाॾीअ में वञे पिया कि कंहिंजे घर मरणे परणे में वेठा आहियूं, कि दोस्त अहबाब मड़े भेरा वेठा आहियूं, त कंहिं ज़रूरत प्रमाणे किथे भेरा थिया आहियूं। हाणे हिते पण मोबाइल जो, अॼु मोबाइल ॻाल्हि नथो करणु ॾे। फाता ते वञो, कंहिंखे कुझु आयो, को ॻाल्हि कयो, अबा वीचारे खे कुरो थियो, कीअं थियो, हुनजा अज़ीज़ ॾुख भरे ॻाल्हि कई, तंहिं भेरो ॿियो हलो के त इहे, त हुन वरी माठ करे वरी लिखारण खमी, वरी उहो ॻाल्हि करे त हीअं थियो हूअं थियो। पोइ हेॾा दवाखाने खणी वियासीं, बाटलो चढ़ो, तंहिं भेरो ॿिए जी फोन अचे, हलो के त इहे, त वरी हुन वारी ॻाल्हि उते ई रही वेंदी। पोइ मड़ लोणा पिया फिरी। हा, हिते पंहिंजो नुक़सानु थियो न थियो, इहा पंहिंजी इज्तिमाही रियाण आहे। हिते मोबाइल जी ज़रूरत न आहे। इमरजेंसी जंहिंजी मोबाइल जी ज़रूरत आहे, कंपनी हिन में हिकिड़ो ऑप्शन रखे साइलेंट एतिरे ॿिए जा कन न खियो। ई कंपनी पहिरीं बनाए छॾे, एतिरे हिन में कंपनी गुनहगार न आहे, कन ऐं खियो था माण्हुनि जा। भला आंजा मोबाइल खे मरणे परणे में ॻाल्हि को करणु ॾींहं था। हिकिड़े ढिंगली जी फोन आंदी हुई थी न, साम्हूं लखे जी ॻाल्हि कटिजी वञे थी। धीनी ॻाल्हि केरु करे, त भेरो ठका फोन टुणु मड़े होॾा नारियूं, हलो के त इहे, त भेरो इहो ॻाल्हि सरी वञे। शरीयत जो तरीक़ो, दीन जो तरीक़ो, अखलाक़नि जो तरीक़ो, इस्लाम जो तरीक़ो हिते ईअं ॾसे थो जे इज्तिमाही जित रियाण रही कंहिं बि क़िस्म जी। उते आजी फोन संभालियो, ज़रूरत पए त ॿाहिरि निकिरी वञो, न का बंदि रखो, ॿिए जा कन न खयो ऐं गुनहगार थींदा। लखणे जे ख़िलाफ़ कमु कयो था। हाणे ई सॼो मौज़ू रहियो। नबीअ जे दौर में त फोन हो ई न, पोइ ही कीअं आयो? ई मड़े रियाणी तंहिंजा उसूल ज़ाब्ता जे भेरा कयूं त रियाण में कुरो वेठो। रियाण में ॿी ॼाणे खे ॻाल्हि करे जी सख़्तु मनाई आहे। ऐं ॻाल्हि कयो एतिरे लाइ कयो जे मड़े भेरा सुणी सघे। हिकिड़ो ॻाल्हि करे ॿिया चुप रहो, मड़े सुणी सघे अहिड़ी ॻाल्हि कयो, न का माटके वेठो। मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलियकुल खैरन अव लियस्मुत। अल्लाह रसूल मथे जंहिंजो ईमान आहे, ॻाल्हि करे त भलाई जी ॻाल्हि करे, न का चुप थिए। न शरीयत में चोखवट आहे जे 2 ॼणा आहियूं पिंड में कानाफूसी न कयो। हाँ, हेॾा वेठा आहियूं, मरणे जी ॻाल्हि आहे, हू माण्हू मरी वियो, उहो हादसो थियो, न हीअ आड़ मथे मुंहं में ॾाढो हीअ फोन विझी खुसड़ फुसड़ चालू पियो, खुसड़ हा फू। ये लखणे जे ख़िलाफ़ है, इस्लाम जे ख़िलाफ़ है। इस्लाम पाण खे भला इहे जी तालीम ॾिने, एॾा पाण आगड़ियूं, एॾी तरक़ी आहे, एॾा अॻां आयासीं, अञा पाछड़ पिया वञूं। सिर्फ़ु पाछड़ पाण खे इस्लाम न आहे रखे, पंहिंजे बद लखणे न बुरे नौजवान ई माहौल पैदा कयूं, हर जॻह ते पाण मार पिया कयूं। इहे त थिए रियाण। हलो, इहे ज रियाण वेंदी बस जी, गाॾी जी, जंहिंमें बीमार सीमार वेंदा, ॾूसियूं ॾरणियूं वेंदियूं, पर हरू भरूं हियां निकिरणु वञी ॿिए सुधी स्टेशन सुधी पुॼणो, जेसि ताईं बीमार उतरे तेसि ताईं उनजे कन मथे तुम्हारी फोन चालू पई आहे, हलो 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 हलो। पखीअ त नथो उॾाई तूं कंहिं खेत्र में, बाजर पकियल आहे, तोखे हलो हलो करिणो आहे त बाजर पकी पी उते वञी पखी उॾाए। तूं ॿिए जा कन न खा, ॿिए जो मथो न खा, माण्हू बीमार आई। तुंहिंजो मोबाइल पिंड जी मर्यादा में रख। सिर्फ़ु एतिरो ज न, बल्कि ही निकिरे जनाज़ो, कंहिं सुहिणे नौजवान गोरे घोट जो जनाज़ो, कंहिंजी जीजल माउ जो जनाज़ो, कंहिंजे भूरल भाउ जो जनाज़ो, अज़ीज़ रुअंदा ॾुख भरिया कदम पिया खणनि, हीअ फोन मथे हीअ बांह जी हीअ लोड न, हा हू मरी वियो तुंहिंजे जनाज़े में, ईअं हा खुला पियो ॾिया, हा तोखे कुरो ज़रूरत आहे तारे फोन खणी थी बंदि रख न थोरी वार, कुरो आग लॻी आहे जेको तोखे चवणो आग उजाल अच, करो ज़रूरत आहे ॿियनि जे जनाज़े जी दुआ वधाइणी न, हुन जी मर्यादा में रहो। तूं फोन खणे न अहिड़े मौक़े ते, जे खणे त एतिरो चई छॾ ज़रूरी कम में रहियुसि, पोइ असां ॻाल्हि ॿोल्हि करे लही, पर सॼा दीपाचा ॾियणा, सॼा डिटेल तर ॾियणा, भला हुनजे अज़ीज़ खे को ॾुख का तकलीफ़ की न थींदी? तयार हू साम्हूं पुछंदो कोरो थियो तयार तोखे हरू भरू चवणो पवंदो, हीउ थियो न हू थियो, वरी हुनजो गम तूं जॻाई वेंदो। सिर्फ़ु एतिरो ज न, बल्कि तुम्हारी फोन हले वञे, ज़रूरत प्रमाणे तोखे केॾा घुरायूं,
उनजे वाड़े में डुराइनि हीअं हू चए अस्सलाम वालेकुम चए न चए ता भली करे आया न तो वरी फोन चालू पई आहे तोखे घुरायूं हिते कमु हिते आहे न तूं ॿिए से हर ॻाल्हि कीअं पियो उनखे बंदि कर उन से पोइ ॻाल्हि ॿोल कर लाइजे जंहिं घुरायूं ओॾा तवजा ॾे न हाणे वीचारा ग़रीब तोखे धां ॾिए पिया फरियाद ॾिए पिया पंहिंजो ॾुख पिया सुणाई उन ॻाल्हि कयो न कयो तंहिं भेरो तुम्हारी फोन ॿियणु लॻी वई हा पोइ हीअं पोइ हूअं पोइ उन सां ॻाल्हि करे करे पोइ हिन ॻाल्हि विसरी वई वरी न विसरनि ॻाल्हि कए तर वरी तुम्हारी त फोन ॿियणु लॻी वई भला कंहिंजी दर्द जी ॻाल्हि तुंहिंजी फोन सुणणु ॾिने कंहिंजी राव सुणणु ॾिने को निर्णय तोखे करणु ॾिने इन फोन तोखे किन हद ते पुॼाए छॾे कोरो इन हालत में तूं कंहिंसां इंसाफ़ करे सघंदे सिर्फ़ु एतिरो ज न बल्कि इहो उहो वस्तु आहे जेको हिकिड़ी ज़रूरत आहे पंहिंजी मिणी जी ज़रूरत आहे ज़रूरत प्रमाणे वापराईंदासूं त वांदो न आहे हिन हाणे हिन में हिकिड़ी आहे इंटरनेट जंहिंखे चवंदा सॼी दुनिया हिन में पई आहे पाण खे इंटरनेट में फ़ाइदो पण आहे नुक़सानु पण आहे नुक़सानु ई रहियो जे हिकिड़े जूं अखी वेंदियूं ऐं मंबर ते उभो ई आहे शुरूआत अमेरिका में थी आहे मोबाइल जे करे केतिरा माण्हू अमेरिका में पागल थी विया आहिनि ज़हन जा बीमार ज़हनी बीमार तंहिंजा शिकार थी विया आहिनि मोबाइल उनखे चरिया करे छॾे ज़हनी पागल बनाए छॾे पर ही मीडिया ते अचे नथो वरना दुनिया मोबाइल बंदि करे छॾे पर पाण खे छॾींदासूं निंद्र मोबाइल विञाए छॾे थो अधु अधु राति सुधी हाणे इन में पिंड जो अखियुनि जी रोशनी विञाइणी ऐं निंद्र विञाइणी पोइ सुबुह जो उथी अचे न धंधे कम ते सॾु करे 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 न सरंदे उथियो उथींदे सर्त करे रहियो जो मुंहिंजी निंद्र फिटाए असां न फिटाए थो जो निंद्र मोबाइल फिटाए उनखे पहिरों घाह कई कान बितस तोखे इबादत न करणु ॾिनई तुंहिंजो वक़्तु ज़ाय कयो इन ई मोबाइल में क़ीमती चीजूं पियूं हू छॾे नथो लॻवियात नारे पे जहन्नमी जहन्नम में वेंदो त पुछे में अचींदो जे तूं जहन्नम में खुला आवें त चवंदो जे आउं बेनिमाज़ी हुउसि पोइ चवंदो जे आउं वकुन्ना नख़ूज़ मअल ख़ाइज़ीन गपशप कंदोसि गपशप आई मोबाइल वारी गपशप जी रही ॿियो कहिड़ो आहे हिन में जरा खनि रूह खे राहत मिले त इहा गपशप अहिड़ी आहे जे आख़िरत आके विञाए ॾींदी इन मोबाइल जी गपशप आख़िरत हथु खणी न पोइ गपशप नारियो था अक्सर ईअं थिए थो मोबाइल हिकिड़ी ज़रूरत आहे भले माइतरनि गिननि में बचनि खे ऐं वीचारा पोड़ा उन पण भले गिणो अञा ई गिने पैसा आंजारिया मोबाइल ने बाइक ॿोए पिंड में भेरा थी वञनि था तरी जवानी हाणे ई पिंड जे घरैनू निकिरियो गाॾीअ जो लीवर मुंहं में गुटको कन ते फोन ई वञे पियो फोन चालू पई आहे चालू पई आहे चालू पई आहे हाईवे हले कहिड़ा था रोड ते रुगो डफर पियो आहे रुगो डफर पियो आहे हालत करो थींदी न जेकॾहिं एमरजेंसी आहे त अॼु अहिड़ियूं ट्रकूं त हले नथियूं को ट्रांसपोर्टूं त मिणियूं आहिनि ऐं कंहिंजी फोन में त परियां रोड जे आड़े ते गाॾी साइड में बीहारे उनखे वरंदी ॾियो न चाहे हलंदड़ रहियोसि पोइ असां ॻाल्हि ॿोल करे लाहींदुसि पर हियां ई निकिरे किलोमीटर जा किलोमीटर फोन कंदो वञे वरे तर फोन कंदो वञे अच्छा मूं ई मौज़ू खुला खयो ई मौज़ू मोबाइल जो हिन मंबर ते ज़रूरत कोरेला वई निमाज़ जी त ज़रूरत आहे त निमाज़ पढ़िया त आई मुस्लमान थी जन्नत में वेंदा निमाज़ न पढ़िया त काफ़र थींदा दोज़ख में वेंदा पर हिन मौज़ूअ जी ज़रूरत खुला पई ज़रूरत एतिरे लाइ पई त जंहिं मंबर ते आउं उभो ई आहियां इन ॻोठ में अच वञु कयां थो मुंहिंजो अबाणो ॻोठ आहे क़िस्मत आयुसि पे त माण्हू हिकिड़ो माण्हू त न हो पर माण्हूअ जो जहिड़ो कर चओ से न हो वियो पे बाइक ते फोन चालू पई हुई मूंखे ॾुखियो लॻो जे अहिड़ी स्पीड में हिनजी गाॾी वञे पई अञा केॾा हिनखे धकु लॻी रहियो त वीचारा माइट रणी कंदा रुली वेंदा अस्पताल में वियो त लखूं रुपया लॻंदा ऐं जे क़ब्रस्तान में वियो त अहिड़ो बचो पोइ विसरंदो आहे की न अच्छा क़िस्मत थोरी वार में वरी पाऊं आयो ऐं अञा इन रस्ते में रहियोसि त आयो तैर हिन जी इहा जी रफ़्तार इहा जी फोन चालू पई आहे अच्छा ताए ॾुखियो लॻो चवां पराव पुत्र हलंदी वाटे हिनखे आउं सॾु नथो कयां
वरी अहिड़ो थींदो जे कुरेला कुरो चए कीअं उबियारे। क़िस्मत ॻोठ में जर पुॻोसि त वरी हिनजी साॻे इहा जी फ़ोन चालू पई आहे। तव्हां उभोसि हुनजे आड़ ते अस्सलाम वालेकुम कयो, तवजा न ॾिने, वरी इहे रस्मन हथु वधायो, पोइ हथु अहिड़ो न सरंदे ॾेई न पिन जी फ़ोन में लॻो पियो आहे। हाणे इन अहिड़े मौक़े ते हक़ीक़त में जेकॾहिं आऊं की नरम गरम चई लही आहियां जे पुत्र तूं तोजो न, मूंखे ख़बर आहे हुनजो कहिड़ो धंधो आहे, उनजो त धंधो न आहे, हुनजे पीउ जो धंधो न आहे, हुनजे ॾाॾे जो धंधो न आहे, टियों फालतू हुई। तहिड़ा हुनखे चवां जे पुत्र तुंहिंजूं कहिड़ियूं ट्रांसपोर्ट हले पियूं, तूं हलंदी वाट मोबाइल न वापराईंदो, वेही पराए ते फ़ोन कई त करणी त कर लाइ न, त फांदो थिए की न थिए। तहिड़ा ऐं ईअं चओ त छोरा खे हलंदी वाट लपड़ू हणे थो, ऐं जी चओ आंजा जी लफ़्ज़ हुए, पर मुंहिंजो मक़सदु ई न आहे जे ऐं बर्बादु थियो, लखणे जे ख़िलाफ़ु वञो, बद अख़लाक़ियूं कयो, बुरी मौत मरो, हादसे में ऐं तड़पी तड़पी करे जानी ॾियो, पोस्टमार्टम रूम ते पुॼो न आऊं माठ खे वेठो आहियां, हालात आऊं ॾिसां पियो। ई फ़ोन आख़िरत में बर्बादु कंदी आहे, हिकिड़े खे हिते बर्बादु कयईं। टे नौजवान तंहिंजो फ़ैसिलो मूं कयो आहे। हिकिड़ो मोबाइल, जंहिं मोबाइल जी क़ीमत 1200 पण न हुई, उन हिकिड़े मोबाइल तां 3 इंसान आपघात कयो हुयो। टिनी जी 20 वरह खां मथे उमिरि पण न हूंदी। फ़ैसिलो मुंहिंजे हथ से थियल आहे। मोबाइल माण्हुनि खे हिते पुॼाए छॾियईं। फ़ैसिला मूं कया आहे, ऐं क़ौमे में दौड़ियो ई आहियां, मोबाइल माण्हुनि जूं इज़तूं लुटाए, क़ौम जूं नौजवान छोकिरियूं मोबाइल खए, मोबाइल खणाए, मोबाइल जे ज़रिए खजाणियूं हुई। ही मोबाइल रहिया जा। मूं कई नौजवान से तबसरो कयो जे भई हलंदी वाट फ़ोन कयो त हिन वेही फ़ोन कयो त तैर ॿिए चयो जे हिन जी फ़ोन वेही करे जहिड़ी आयो न, इन खे ॻाल्हि बुराई जी करणी पई थी, तैर जे रस्ते ॿी ॻाल्हि कई था, जित वेही न जे करे बुराई जी ॻाल्हि कई था त ॿिया सुणण ईंदा। हाणे अॼु पोज़ीशन इहा आहे। अञा माइट खे एतिरे लाइ मोबाइल गिन ॾिनो हुयो। बर्बाद 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 ही मोबाइल क़ौम खे बर्बाद कंदो, मुल्क खे बर्बाद कंदो। जंहिं राज में अहिड़ा बदलखणा इंसान हूंदा, उहो राज बर्बाद थींदो हिन मोबाइल जी वजह से। रिहाण में न वेहण ॾे, राज में न वेहण ॾे, ॿिए जे कन ते ॿिए जे घर में वञी, अॼु आड़ोसी पड़ोसी जी भला हालत कोन हूंदी इन मोबाइल जे अंदरि। हिकिड़ो मुंदो अचे थो म्यूज़िक जो, बर्बादी आहे जी। अहिड़ो टाइम अची वेंदो पोइ गुनाह खे न सम्झंदा। हिकिड़ी ग़लति चीज़ हूंदी, बार बार ॾिसंदा, पोइ हिन ग़लति चीज़ खे ग़लति ऐं सम्झंदा की न। हिकिड़ो ई दौर हो जे सॼे मुल्क में टीवी न हुई। हाणे हर तरह जी बुराई जेको टीवीअ जे ज़रिए फैले थी, उहो मोबाइल जे ज़रिए फैले पई। इन्नल लज़ीना युहिब्बूना अन तशियल फ़ाहिशतु फ़िल लज़ीना आमनू। बेशक उहो जेको अहले ईमान जे अंदरि फ़ोहिश कम फैलाइण चाहींदा, हालत कुरो थींदी, दर्दनाक उन लाइ अज़ाब आहे। एतिरे लाइ मूंखे ज़रूरत पई त कई जवान जोधा मुंहिंजा बचला, मुंहिंजा साथी ऐं सुञणा पे वेठा आहे, फेसबुक ते न गंदा वीडिया इन भरे हलायो हुयो। अॼु पण इन ते लानत वसे पई, भले जुमे जे खुतबे में ते वेठा आहे। ऐं वधारे लानत तैर वसंदी जहिड़े मही रहंदा तैर। फेसबुक खाली एतिरो आहे जेको असां ॼणो मुलूं ॾाढी से नथो ॾिसी सघे। इहा आंजी जागीर आहे। आंजा फोटू सुञणा पिया, आंजा नाला अचनि पिया, न केतिरियूं गंदगियूं ॾिना आहे इहा ख़बर पए थी। त इहा चोखो चयो न जे असीं गुनाह कंदासीं, हिन जो मतिलबु आहे गुनाह खे गुनाह सम्झो नथा, नाफ़रमानी खे नाफ़रमानी सम्झो नथा, सरकशीअ खे सरकशी सम्झो नथा, जन्नत से कोई आगे मतिलबु ज न आहे, अने दोज़ख खां दिरजो ज नथा, इस्लाम से आगे लेवड़ देवड़ ज न आहे, जहिड़ियूं बेहयायूं दुनिया में फैलायां त। ई लफ़्ज़ एतिरे लाइ चवां थो त मूं चयो हिकिड़े खे यूट्यूब ते कलाम भरे, पिंड जा परा मड़े भेरा करे भरे। ख़ैर अमुक मौलवीअ से मशवरो कयो, पोइ भराए रास्त उनखे चयो, तयारु हुन जवाबु ॾेई छॾे जाऊं डिलीट कीन कंदुसि। हाणे अहिड़े मौक़े ते जे हाथापाई थिए त ऐं गुनहगार त मूंखे ज कयो न,
जे यार ई त मड़ हाँ नारी पिया नहीं मोबाइल में कलाम सोए ये कलाम सोए नहीं ये मई रहंदो तैर उन जी कब्र ते लानत वसंदी हिते ही मोह फिटाए ने रू चो अल्लाह मगफिर ली हई ना मई तो ना अल्लाह बेचारे के माफ करे बेचारो धंधा खासा करे वे जो को माफ करे आ जो मोह फिटाए सको अल्लाह उन माफ करे जदी दो मोबाइल हिकड़ी इंसान जी जरूरत है इन जो गैर उपयोग इन जो सद उपयोग बहुत जरूरी है सद एतरे सचो उपयोग जे कंदासूं तो बेहतर है अने गैर उपयोग जे गलत इन जो इस्तेमाल कियो त हिते लानत पर लानत न थी सके तो अमुक अहिड़ा कम करे वञो जे शरीयत में जाए आ को अहिड़ो भलो कम कया जंहिंजे ज़रिए ॿिए खे फ़ाइदो पुगो अजर आके थींदो उनखे थींदो न आ को दीन जे अंदरि अहिड़ो बुरो कमु कयां ग़लति कमु कयां को बिदत ईजाद कयां आके गुनाह ऐं इन बिदत मथे जेको बुराई मथे हलंदो तंहिंखे गुनाह त इहा जेको मोबाइल में ही बुरियूं ॻाल्हि फिगाया या हाणे फेसबुक ते हाणे आईडीअ ते भला ही ऐं पिंड सोचियो जे आई मई रहंदा तार पुठियां जेको नारींदा जेको सुणंदा इहे आजा शौक़ीन आजा फॉलोवर्स रहिया आके फॉलो अॼु कई पिया पोइ आई मई रहंदा तेरह फॉलोवर्स वधंदा तव्हां ते लानत वसंदी की न वसंदी गुनाह कयो आहे गुनाह हर उहो कम अल्लाह ने अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी गुनाह बने थो त हीउ मोबाइल तव्हांखे गुनहगार पियो बनाए हिकिड़ा माण्हू जहन्नम में सिर्फ़ु मोबाइल जे वेगे वेंदा हिकिड़ा जन्नत थी दूर जन्नत थी महरूम सिर्फ़ु मोबाइल उनखे जन्नत थी महरूम करे छॾींदो उन जा ॿिया को गुनाह हूंदा की न ख़ैर हिकिड़ी हदीस पढ़ी करे जुमे जो ख़ुतबो पूरो कयां थो हदीस थोड़ी खनि चइनि था ज़ईफ़ है अल्लाह जे नबी फरमाए त माण्हू हिकिड़ा अहिड़ा थींदा जंहिंजूं निमाज़ूं ऊचियूं हूंदियूं जंहिंजा रोज़ा ऊचा हूंदा ऐं शक्लूं सूरतूं ऐं भलियूं हूंदियूं उन जूं नेकियूं तिहामा डूंगर जे बराबरि हूंदियूं तिहामा हिकिड़ियूं वॾियूं भिटूं हुयूं अरब में न आई ढिग पर क़यामत वारे ॾींहुं कीअं पण इन जी नेकी कमु की न थींदी त पुछियोमांइ अल्लाह जे नबी ही कुरे ला नबी फरमाए त सिर्फ़ु एतिरे ला इहे इंसान तनाहीअ में गुनाह कई था त साहबा इकराम त सोचो हूंदो जे तनाहीअ जो गुनाह करो है इंसान हेकलो हुए त गुनाह करो है पण हैर मोबाइल मड़े ॾसे पियो हैर हिनखे छूट हेकलो वेठो कुटण बे वारे के पूरो छूट है हेॾा खानारे में भेरो हेॾा ॿिए कम में भेरो न तेरे गुच 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 मैसेज पियो करे जो त भाई कोई पण कमु थिए ठका वञे पुलिस ते हिन जो मैसेज पुगो ॿिए खाते ते फोर्स वारे ते पुगो टे खाते LCB ते पुगो चौथे खाते ते इन जो मैसेज ही भेरो वेठो आहे ई भला तनाई जा गुनाह आहिनि की न आहिनि हिकिड़ो हिकिड़ो ई गुनाह पियो करे त हिन मोबाइल आंखे किथे पुॼाए छॾे माण्हुनि खे विड़ाइणो खोटियूं ॻाल्हियूं फैलाइणियूं खोटा मैसेज फैलाइणा कई फ़ैसिला अचनि था छेड़े वेड़े मुंदो कोरो थियो चा मुंदो हुन हीअं चए हुन हीअं चए चए करे मुंहिंजे मोबाइल में चए पराए वञो त की हुई न सिर्फ़ु एतिरो ज न बल्कि तनाही जो गुनाह इहे गुनाह आहे जेको मूं हींअर आंखे साम्हूं तबसिरो कयो अधु राति सुधी ऐं जाॻो पिया न इन में ढिग उहो मुंदा आंखे साम्हूं पेश अचनि था जेको लखणे जे ख़िलाफ़ जेको इख़लाक़ जे ख़िलाफ़ जेको इंसानियत जे ख़िलाफ़ जेको क़ौमियत जे ख़िलाफ़ अहिड़ा मुंदा रहिया इहे तनाही जा गुनाह रहिया वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।